नंढे वॾे शहर ऐं वाहन वस्ती में कारोबार बंद करे नए मकानी निज़ाम के मुकम्मल तौर रद्द करे छॾियो आहे। मीरपुर ख़ास में रैली ते दहशतगर्दनि जी फायरिंग में अवामी तहरीक जो कारकुन शहीद थी वियो, जॾहिं त पुलिस सवे कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ सिंध बचाव कमेटी जे सॾ ते कराची खां कशमोर ऐं कींझर खां कारूंझर ताईं मुकम्मल तौर शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल कई वई। CNG स्टेशन, पेट्रोल पंप्स ऐं तालीमी इदारनि खे पिणु ताला लॻल आहिनि। मीरपुर ख़ास जे मुहाजिर कॉलोनी में हथियारबंदनि रैली ते फायरिंग करे ॾिनी, जंहिं दौरान अवामी तहरीक जो कारकुन शहादत अली जरवार मौके ते शहीद थी वियो ऐं 4 कारकुन ज़ख़्मी थी पिया। हैदराबाद जाम नवाज़ अली ऐं ॿियनि शहरनि में बि हथियारबंदनि जी फायरिंग दौरान 18 खां वधीक कारकुन ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस ऐं कारकुननि विच में चकरूं पिणु थियूं। जामशोरो, सेवण, सन, थाणो बुलाखान, मांझंद, नूरियाबाद, कोटड़ी ऐं ॿियनि शहरनि में मुकम्मल तौर शटरबंद हड़ताल करे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा कया। नौशरो, फेरोज़, मिठियाणी, लाखा रोड, कंडियारो, मोरो, भिरिया सिटी, हालाणी, गुपचाणी ऐं फुल में कारोबार बंद रखियो वियो ऐं कारकुननि टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरा कया। बदीन, राजू खानानी, तलहार, मातली, कड़ियो घंवर ऐं पंगड़ो समेत ॿियनि शहरनि में कारोबार बंद रहियो। अवामी तहरीक जी औरतुनि पारां MQM ऑफिस जी घेराव पिणु कयो। उमरकोट, पथोरो, नबीसर रोड, सामारो, इस्लाम कोट, नंगर पार्कर, छाछरो ऐं डीपलो में शटरबंद हड़ताल रही। क़ौमी कारकुननि ऐं पुलिस विच में चकरूं पिणु थियूं। सांघर, टंडोम आदम, सिंझोरो, खिपरो, शहदादपुर ऐं फुलरियूं में शटरबंद हड़ताल रही। जाम नवाज़ अली में 2 सियासी ग्रुपनि में झेड़े दौरान 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मटियारी, भिटशा, न्यू सईदाबाद, भाणोठ, पुराणी सईदाबाद ऐं नसरपुर में कारोबार बंद रखियो वियो। हाला में केतिरनि कारकुननि पार्टी जा झंडा खणी बाईपास रोड ते धरणो हयो। शहदादकोट जी शाही बाज़ार, कोटोमोटू चौक, रेशम घिटी, जमाखल चौक समेत ॿिया कारोबारी मर्कज़ बंद रखिया विया। सवे कारकुननि एहतजाजी रैली कढी कोटोमोटू चौक ते धरणो हयो ऐं मकानी निज़ाम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। शिकारपुर, चक ऐं खानपुर में मुकम्मल तौर शटरबंद हड़ताल कई वई। कॉमपर्स पार्टियुनि जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया। खैरपुर, गंबट, कोरडी जी रानीपुर, ठरी मीरवाह, हिंगोरचा, सोभोदेरो, खोड़ा, अगड़ा, कुंभ, रिपड़ी, पीर जो ॻोठ ऐं ॿियनि शहरनि में शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। टंडो मोहम्मद खान, घोटकी, जखमाबाद, टंडो अल्हेयार, कंधकोट ऐं मिठी में मुकम्मल तौर ते शटरबंद हड़ताल कई वई। ठट्टे, सिजावल, घारो, केटी बंदर, मीरपुर, बठोरो, दाबेजी, घोड़ाबारी, चूहर जमाली ऐं जाती समेत ॿिया शहर मुकम्मल तौर ते बंद रहिया, जॾहिं त पुलिस क्रैकडाउन करे केतिराई कारकुन गिरफ़्तार करे वरिता। नवाबशाह, सकरन, काज़ी अहमद, दौलतपुर, शाहपुर जहानिया, मनहरो, नवाब वली मोहम्मद, दौड़, बांधी ऐं ॿियनि शहरनि में सिंध बचाव कमेटी जे सॾ ते हड़ताल कई वई। दादू, खैरपुर, नाथनशाह, मेहड़, जोही, सीता रोड, फुलजी स्टेशन, वाही पांदी, ककर, टंडो रहीम खान ऐं ॿियनि शहरनि में बि मुकम्मल तौर शटरबंद हड़ताल रही। भानसदाबाद में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे सवे कारकुननि ऐं शहरियुनि क़ौमी शाहरा ते धरणो हयो। घोटकी, ॾहेकी, मीरपुर, माथेलो, खानपुर, महर, ओबावड़ो ऐं ज़िले जे ॿियनि शहरनि में नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ हड़ताल करे मुज़ाहिरा कया विया। कंबर, नसीराबाद, कुबो सैद खान, सिजावल जोणे जो अर्ज़ी भुट्टो, बहराम, वारह, लालू राइक, मीरो खान, वगण, नवदेरो, सीहड़, बाडरहें, डोकरी, मोहनजो दड़ो ऐं गेरेलो में शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल रही। पनवाकिल, रोहिड़ी, कंधरा, सालोपट, गढ़ी यासीन, मदेजी, ॾखण, खानपुर, लखी गुलाम शाह, ठुल, गढ़ी खैरो, दोदापुर ऐं ॿियनि शहरनि में हड़ताल कई वई। दिगड़ी, खिपरो, नौकोट, सिंधड़ी, खाही जॾो, मक़सूद रिंद, जाम नवाज़ अली, जलालमरी ऐं ॿियनि शहरनि में बि सिंध बचाव कमेटी जे सॾ ते हड़ताल कई वई। सामारो, झोक शरीफ़, छोर, ढोरोनारो, बुथोरो, टंडो जाम, हुसड़ी, टंडो रहीम, टंडो हैदर, भिरिया सिटी, मेहराबपुर, ठारूशाह, भेड़ा रोड, मिठियाणी, कशमोर, तंगवाणी, करमपुर, गोसपुर, बुलड़ी शाह करीम, टंडो गुलाम हैदर ऐं ॿियनि शहरनि में बि मुकम्मल तौर ते शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल कई वई। कॉमपर्सन जे सॾ ते सॼी सिंध में हड़ताल जे मौक़े ते सिक्योरिटी सख़्त कई वई ऐं हर चौक तोड़े रोडनि रस्तनि ते वॾी तइदाद में पुलिस सां गॾु रेंजर्स जा अहलकार पिणु मुक़रर कया विया। सिंध में ॿिटे निज़ाम ख़िलाफ़ हैदराबाद जा नंढा वॾा इलाइक़ा मुकम्मल तौर बंद ऐं रोड रस्ता ट्रैफिक गायब हुअण सबबि वीरान रहिया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग दौरान अवामी तहरीक जे कारकुन समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सिंध बचाव कमेटी पारां नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ ॾिनल हड़ताल जे सॾ ते कासमाबाद, हुसैनाबाद, हीराबाद, टावर मार्केट, हाला नाका, सब्जी मंडी, हैदर चौक, आटभान रोड, नई पुल, विद्युत चौक, पठान ॻोठ, वदत कॉलोनी, जीआर कॉलोनी, शीदी ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में कारोबार मुकम्मल तौर बंद रहियो।
कांग्रेस कारकुनन नसीम नगर ऐं बाईपास ते SUP जे अॻवान रोशन बोड़े, अनवर सुमरे ऐं कादिर रांटेक जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया, जॾहिं त बाद में प्रेस क्लब ॾांहुं रैली जी सूरत में वेंदड़ कारकुननि खे पुलिस अटालन पूनम चौक वटि रोके वरितो, जंहिंखां पोइ सूरत-हाल छिकताण वारी थी वई। शहर जे लतीफ़ाबाद नंबर 4 ऐं 10 पठान कॉलोनी ऐं कासमाबाद में फायरिंग जे नतीजे में अवामी तहरीक जे कारकुन दयालदास सहराई ऐं रिक्शा ड्राइवर समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे सिविल अस्पताल दाख़िल कियो वियो। हड़ताल सबबि सॼे शहर में CNG स्टेशन, पेट्रोल पंप ऐं सरकारी तौर ख़ानगी स्कूल बंदि रहिया, जॾहिं त यूनिवर्सिटीज़ जूं पॉइंट बसूं पिणु न हली सघियूं। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कांग्रेस कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं पिणु थी पियूं, जॾहिं त शहर में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त करे पुलिस सां गॾु रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई। नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ कराची जे समूरनि सिंधी वसिंदुनि में मुकमल शटरबंद हड़ताल ऐं फीथा रोक हड़ताल कई वई। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अणॼातल माण्हुनि चइनि गाॾियुनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। CM ऐं गवर्नर हाउस ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि खे सील करे सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई। सिंध बचाव कमेटी जे सॾ ते मलीर, रज़ाकाबाद, गुलशन हदीद, भिटाईआबाद, भैंस कॉलोनी, गघर फाटक, सचल ॻोठ, मारोड़ा ॻोठ ऐं ॿियनि समूरनि सिंधी वसिंदुनि में कारोबार मुकमल तौर बंदि रहियो, जॾहिं त ट्रांसपोर्ट पिणु रोडनि तां ग़ाइब रही। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारकुननि एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया, जॾहिं त डिफेंस, कायदाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में अणॼातल माण्हुनि चइनि गाॾियुनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। शहर में हड़ताल ऐं छिकताण वारी सूरत-हाल सबबि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त किया विया, जॾहिं त गवर्नर हाउस ऐं वज़ीर आला हाउस समेत अहम इदारनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि खे सील कियो वियो। सिंध में नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ लाड़काने ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में मुकमल तौर शटरबंद ऐं फीथा रोक हड़ताल कई वई। CNG स्टेशन, पेट्रोल पंप तोड़े तालीमी इदारा पिणु बंदि रहिया, जॾहिं त कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया। सिंध बचाव कमेटी पारां ॾिनल हड़ताल वारी सॾ ते लाड़काने शहर जे रेशम गली, जिन्हा बाग चौक, मच्छी मार्केट, सब्जी मार्केट ऐं नज़रपाड़े समेत रतो देरो, गड़ी खुदा बख्श भुट्टो, नसीराबाद, गेवेले, बंगल देरे, बाकराणी, नए देरे ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंदि रखियो वियो। ज़िले जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि में CNG स्टेशन, पेट्रोल पंप ऐं तालीमी इदारा बि बंदि रहिया, जॾहिं त जसकम, STP, SUP, अवामी तहरीक, फंक्शनल लीग, नून लीग ऐं ॿियनि पार्टियुनि जे कारकुननि एहतजाजी मुज़ाहरा करे टायरनि खे बाहि ॾेई नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ अॻवाननि जो चवणु हो त नओं लाॻू कयल निज़ाम सिंध ख़िलाफ़ साज़िश आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। सिंध बचाव कमेटी जे सॾ ते सॼी सिंध जियां सखर में बि मुकमल तौर शटरबंद हड़ताल कई वई। पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चढ़ायूं करे 10 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ पुराणो सखर ऐं नओं पिंड समेत शालीमार, सिनेमा रोड, अयूब गेट, घंटाघर चौक, वरीबाबाद ऐं कपड़ा मार्केट समेत शहर जे नंढनि वॾनि इलाइक़नि में कारोबार मुकमल तौर बंदि रहियो। शहर में CNG स्टेशन ऐं पेट्रोल पंप बंदि रहिया, रोडनि रस्तनि तां ट्रैफ़िक पिणु ग़ाइब रही, जॾहिं त हाई कोर्ट डिस्ट्रिक्ट बार तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकआउट कियो वियो। ॿिए पासे पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी मुकीम खोसो, अब्दुल रहमान महर, ईदन जागिरानी, रफ़ीक मीरानी समेत 10 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मीरपुर ख़ास में नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ क़ौमी कारकुननि जी रैली ते हथियारबंदनि जी फायरिंग दौरान शहीद थियल अवामी तहरीक जे कारकुन जो क़त्ल केस 13 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कियो वियो, पर अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। मुहाजिर कॉलोनी में रैली ते फायरिंग दौरान शहीद थियल अवामी तहरीक जे कारकुन शहादत अली जवार जो क़त्ल केस संदसि वालिद मुराद जवार जी फरियाद ते शकील कुरैशी, आफाक बेग, शहबाज उर्फ ढलो, सलीम फूलवाला, फरमान, फैसल ऐं नोमान समेत 13 जवाबदारनि ख़िलाफ़ टाउन थाणे ते दाख़िल कियो वियो आहे। फायरिंग दौरान ज़ख़्मी थियल कारकुननि में आरिफ, सुहेल महर ऐं वाजिद बलोच समेत 4 ॼणनि खे सिविल अस्पताल दाख़िल कियो वियो आहे, जॾहिं त पुलिस अञा ताईं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ का बि कार्रवाई नाहे कई। पर सिंध में बिटे निज़ाम ख़िलाफ़ मीरपुर ख़ास में मुकमल तौर शटरबंद हड़ताल कई वई। रहीम नगर, सुमरा पाड़े, मेहरान कॉलोनी ऐं शाही बाज़ार समेत ॿिया नंढा वॾा इलाइक़ा मुकमल तौर बंदि रहिया ऐं रोडनि रस्तनि तां ट्रैफ़िक पिणु ग़ाइब रही। नए मकानी निज़ाम ख़िलाफ़ जसकम, अवामी तहरीक, STP, SUP, जसम, नून लीग, फे लीग ऐं ॿियनि पार्टियुनि जे कारकुननि धारदार एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया। हड़ताल सबबि शहर जा समूरा पेट्रोल पंप, CNG स्टेशन ऐं तालीमी इदारा पिणु बंदि रहिया, जॾहिं त कारकुननि जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ मछरल माण्हुनि 3 मोटरसाइकिलुनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो।
सिंध बचाव कमेटी के चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह नए मकानी